अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सुपिया सिंध वाई सही मां सनाउल्लाह हाशमानी वाजी ख़िदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, अॼु जी पॉडकास्ट में मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ख़ुसूसी तौर ते अॼु असांजी ॻाल्हि ॿोल जो जेको महवर हूंदो हैदराबाद जी सियासत ते हूंदो। हैदराबाद में हुक्मरान जमात केतिरा तरक़ियाती कम कराया आहिनि। हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मेयर आहे हैदराबाद में, ऐं गॾोगॾु जेके ॿ वज़ीर आहिनि सूबाई वज़ीर कैबिनेट जे अंदरि, उन्हनि जो तालुक़ बि हैदराबाद सां आहे। जेके उतां जी हुक्मरान जमात आहे इहे दावा करे पई त हैदराबाद में रिकॉर्ड तरक़ियाती कम थिया आहिनि, माण्हुनि जा मसइला हल थिया आहिनि। उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾोगॾु कुझु ॿियनि अहम इशूज़ ते, जीअं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे उहो केतिरो लाभाइतो साबित थियो आहे आम माण्हू जे लाइ, उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं गॾोगॾु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं हैदराबाद में रिसेंटली हिकिड़ो वाक़ियो पेश आयो, मारिया सारियो जो जेको मामिलो हिन वक़्तु तकरारी बणियल आहे। इन में इन जो पस मंज़र छा आहे, इन जो वाक़े जो छा पस मंज़र आहे, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। कुझु मुख़्तलिफ़ इशूज़ ते डिस्कस कंदासीं। असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि अब्दुल वहाब मुंशी साहब, पाण कॉलमिस्ट आहिनि, गॾोगॾु क़ानूनी माहिर बाब साहब, वॾी महिरबानी। थैंक यू बाब साहब, हैदराबाद में हुक्मरान जमात चए थी त उन्हनि रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। ॿिनि सूबाई वज़ीरनि जो तालुक़ बि जेको आहे कैबिनेट में हिन वक़्तु वेठल आहिनि, उन्हनि जो हैदराबाद सां आहे। तव्हां हैदराबाद में रहो पिया, वाक़ई हैदराबाद में कम थिया आहिनि, माण्हुनि जा मसइला हल थिया आहिनि? हैदराबाद में ॾिसो, हैदराबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे इहो हिकिड़ो सेकेंड टेन्योर मिलियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी 2002 में मखदूम रफ़ीक जो दौर हो, जॾहिं ही ज़िला जेके हुआ मटियारी हालत सभु हैदराबाद में हुआ। हाणे पीपल्स पार्टी जो काशिफ़ शुरू साहब खे मेयर ठाहियो आहे। तव्हां अगरि इहो था चयो त सभु कम थिया आहिनि, त सभु कम न थिया आहिनि। बदकिस्मती आहे, हैदराबाद शहर में अॼु बि फिल्टर जेको पाणी आहे उहो मैसर न आहे। हैदराबाद शहर में बुनियादी सहूलियतूं जेके आहिनि तव्हांजो, उहे तव्हांखे आम माण्हू खे उहे नथी पुॼी सघनि। हैदराबाद शहर में घणी शयूं आहिनि जेके करणु घुरिजनि, पर उहे थियूं न आहिनि। मां तव्हांखे ॿ टे शयूं थोरो सम्झाए छॾियां। हैदराबाद जा जेके रोड ऐं रस्ता आहिनि, तव्हां हैदराबाद जे जी वार्ड में जॾहिं वेंदो, कासमाबाद जे इलाइक़े में तव्हां अंदरूनी जे इलाइक़े में तव्हां वेंदो, जेको अंदरूनी पासो आहे कासमाबाद जो या परेटाबाद, नूरानी बस्ती ऐं इवन गाॾी खातो, अमेरिकन क्वार्टर्स, हुते उहो रोड रस्ता उहे शयूं ठहियल न आहिनि। पर हाणे मूंखे ख़बर न आहे त हीअ कहिड़े एंगल में चवंदा त रिकॉर्ड तोड़ तरक़ियाती कम थिया आहिनि, पर कम थियणु घुरिजनि। पीपल्स पार्टी केॾो मुनज़िम इक़्तिदार आहे सिंध में, ऐं उहो बि इक़्तिदार या मज़ा वठी अगरि सिंध में हैदराबाद खे जेको सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे, उनखे अगरि बहितर नथो ठाहे वञे त इहा बदकिस्मती आहे मुंहिंजे शहर जी। मतिलबु 17 साल त उन्हनि खे सिंध में हुक्मरानी कंदे थिया आहिनि, ऐं हैदराबाद में बि जेके अक्सर जेको तव्हांजा चूंडियल नुमाइंदा उन्हनि तालुक़ पीपल्स पार्टी सां आहे, पर MQM जी बि स्टेक रहियो आहे। त जेके सिंधी ॿाराड़ी जा इलाइक़ा आहिनि, शहर में दावा कई थी वञे इंफ्रास्ट्रक्चर जे हवाले सां, कुझु पार्क वार्क बि ठहिया आहिनि, कुझु 9 करोड़ झंडो बि असां ॿुधो उहो बि ठहियो आहे। त वाक़ई भला ॿाराड़ी जेकी हैदराबाद जी आहे उन में बि के कम थिया आहिनि? अदा ॾिसो, हैदराबाद जे माण्हू खे छा खपे? हैदराबाद जे माण्हू खे झंडो न खपे। हैदराबाद झंडो असां लाइ पाकिस्तान जो क़ाबिल एतिराम आहे, पर इहो ॾंडो तव्हां ॾेई छॾियो आहे माण्हुनि खे। इहो ॾंडो यकीननि हैदराबाद जे माण्हुनि खे न खपे। हैदराबाद जे माण्हुनि खे, जेको हैदराबाद में आम ग़रीब माण्हू आहे, तव्हांखे ख़बर आहे सिविल अस्पताल हैदराबाद जी छा हालत आहे। हैदराबाद सिविल अस्पताल जो MS करोड़ रुपया ॾेई पोइ पोस्टिंग वठी ईंदो आहे। हुते ज़कात ऐं उशर जो हिकिड़ो तमामु वॾो बजट आहे, जे बजट जे लाइ MS साहब जी ट्रांसफर पोस्टिंग थींदी आहे, ऐं ट्रांसफर पोस्टिंग खां पोइ जॾहिं MS साहब ईंदो आहे त हू पंहिंजा मामलात हलाईंदो आहे। बदकिस्मती सां हैदराबाद शहर वटि को प्रॉपर बहितरीनु सिविल जेको आहे अस्पताल असां वटि न आहे। NICVD सुठी ॻाल्हि आहे, पर NICVD सां गॾोगॾु ॿिया बि अस्पताल हुजनि। हैदराबाद शहर में पाणी जेका सहूलियत आहे उहा अथो ई कोन। गंदो पाणी, नाले जो सेवरेज जो पाणी ऐं पीअण जे पाणी खे गॾियल तौर ते मिक्स करे शहर में ॾिनो वेंदो आहे। हैदराबाद में पाणी जे निकाल जी जेका सूरत हाल आहे, बरसाति हींअर पइजी वञे हैदराबाद शहर में सुभाणे परी त कासमाबाद, हैदराबाद ऐं लतीफ़ा तव्हांजे अॻियां अची वेंदो। हैदराबाद खे हिकिड़ो मॉडर्नाइज़ हैदराबाद शहर ठाहिण जी ज़रूरत हुई, जेका बदकिस्मती सां अञा ताईं कोन थी सघी आहे। अच्छा बाबा साहब, सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे हैदराबाद, जीअं मां निशानदेही कयो पिया त सिविल अस्पताल में सहूलियतूं कोन्हनि, MS करोड़ रुपया ॾेई करे अचे थो। त छा पार्टी क़यादत खे इन्हनि सभिनी शयुनि जो इल्मु आहे, या उन्हनि खे जस्ट जेको आहे मिसगाइड कयो वञे? ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत त हिकिड़ो लफ़्ज़ तो यूज़ कयो, सिस्टम का हिस्सा। सिस्टम छा आहे? सिस्टम तव्हां मां को मलाइकनि त कोन ठाहियो आहे। सिस्टम जेके हुननि जा वज़ीर आहिनि, हुननि जे कैबिनेट आहे, हुननि ठाहियो आहे, हुननि जे माण्हुनि ठाहियो आहे, हुननि जी छातनि ठाहियो आहे। तव्हां इहो ॾिसो
त हैदराबाद शहर में मां तव्हांखे हिकिड़ो ॿुधायो त हैदराबाद में हिकु लकी जी अस्पताल आहे, लास्ट टाइम मां तव्हांखे ॿुधाई हैदराबाद बल्दिया जे डोमेन में अचे थी, हुन जो बजट एलोकेट थियल आहे 35 अलाए 40 लख रुपया। मूंखे ॿुधाए लोकल गवर्नमेंट जो मिनिस्टर या मूंखे मुआसिबिल कमिश्नर इहो ॿुधाए त उहा लकी जी अस्पताल हिंदुअनि ॾिनी मुस्लमाननि खे त हिते 4 आने 8 आने डॉक्टर अची वेंदा ऐं आम ग़रीब माण्हू जो इलाजु थींदो। उहा अस्पताल बंदि पई आहे, हुन अस्पताल खे खोलण लाइ केरु तयारु न आहे। असां हुते एप्लीकेशन्स ॾिनियूं आहिनि, हुनजो बजट एलोकेट आहे, सभु आहे, भई नथा खोलनि। दवाऊं हुते ईंदियूं आहिनि, हिकिड़ो चीफ सेक्रेटरी साहब आहे, हुनजी न्याणी हुते डॉक्टर आहे, उहा घर वेठे पघार थी वठे। ॿियो डॉक्टर शिकारपुर जो आहे, हुते तव्हां वटि कंपाउंडर्स आहिनि, तव्हां वटि स्टाफ आहे। तव्हां छा था सम्झो इहा बदकिस्मती न आहे मुंहिंजे शहर जी त हैदराबाद शहर में 4,500 स्क्वायर फुट ते हिकिड़ो प्लॉट आहे हमचोरस, जेके तव्हां उहो अस्पताल तोड़े बिल्डर हुते प्लाज़ा ठाहिण त चाहे थो विद द कंसर्न ऑफ गवर्नमेंट, पर हुते अस्पताल जी जाइ ते अस्पताल कोन थी ठहे। त हिन खां वॾी कहिड़ी बदबख्ती हूंदी मुंहिंजे शहर जी। सही। अच्छा, हैदराबाद में ॿियो हिकिड़ो वॾो मसइलो रहियो आहे मंशियात जो। हैदराबाद में जेको टंडो नूर मोहम्मद आहे या ॿिया इलाइक़ा, उते मेनपुड़ी ठहंदी आहे ऐं खोड़ सारियूं भेरा कार्रवायूं बि थियूं आहिनि। हिन भेरे दावा त वॾी कई पई वञे त हैदराबाद में मंशियात बंदि थी वई आहे, त वाक़ई बंदि थी आहे या अञा बि सिलसिलो हले थो? ॾिसो, हैदराबाद शहर में मंशियात पुलिस जी सरपरस्ती में हले थी, इहो तय थो। थाणा हिन वक़्तु बि हले थी? न, घटि थी आहे। मां मञा थो शाहज़ेब चाचड़ हिकिड़ो पॉज़िटिव रोल प्ले कयो आहे। शाहज़ेब चाचड़ सां हज़ारे इख़्तिलाफ़ात पेई जाइ ते, पर हुन नौजवान SSP हिकिड़ो कमु कयो आहे। हाणे मथियनि जे चवण ते थियो आहे या हिननि पाण कई आहे, उहो हिकु अलॻि बहस आहे, हुते कोन था ॻाल्हायूं। मां IG साहब सां मुलाक़ात कई आहे, अॼु त मूंखे IG साहब चवणु लॻो, जावेद आलम ओढो, त असां सॼे सिंध मां मंशियात जा अॾा ख़तमु कंदासीं। पर हैदराबाद शहर में अञा बि मंशियात जा अॾा हलनि पिया, लिकी हलनि पिया या ज़ाहिरी हलनि पिया या कंहिंजी सिस्टम जे तहत हलनि पिया, लेकिन मंशियात हले पियो। मंशियात खे मुकमल तौर ते रोकथाम जी ज़रूरत आहे, जेका अञा ताईं कुझु कोन थी सघियो आहे हिते। या मां IG साहब खे कोड कयो था त इन में ज़ाती ओपिनियन तव्हांजो मां ॼाणणु चाहींदुमि त IG साहब जीअं तव्हांखे चयो त असां मंशियात जा अॾा बंदि कंदासीं, छा अॾा बंदि करण सां मसइलो हल थी वेंदो? सप्लाई चेन, नेटवर्क जेको सप्लाई आहे, असां हुनखे रोकींदासीं। हू सिंध जे प्राइवेट स्कूलनि में बि आहे, त मां हुनखे चयो त तव्हांखे अवेयरनेस मुहिम हलाइण जी वॾी ज़रूरत आहे। मां चयो त तव्हांखे पंहिंजी आम पब्लिक जी जेके तरजीहात आहे, हुन में इहा शइ शामिलु कराइणी पवंदी। त ईअं त न आहे त की तव्हांजो पुटु या मुंहिंजो पुटु कॉलेज में आइज़ ऐं ही को वीट वग़ैरह यूज़ थो करे, जंहिंजे असरात मुज़र थियनि ऐं सुभाणे हुननि जी नसल निकिरी था। त ख़बर आहे, मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, हे त हिननि हाणे धंधो शुरू कयो आहे माण्हुनि खे रोकण जो, पर तव्हांजी हिकिड़ी नसल आइज़ में, मंशियात में, आकड़े में, सटे में, शराब में तबाह थी बर्बाद थी चुकी आहे, जंहिंजी ज़िम्मेदार सिंध पुलिस आहे। मां बार बार चवां थो त प्रीवियसली जेके बि SSPs रहिया आहिनि मुंहिंजे शहर में, डॉक्टर फ़ारूक लंजार जी मिसाल खणो न, डॉक्टर फ़ारूक लंजार रहियो आहे, उनखे पहिरीं जेके SSPs रहिया आहिनि, हुननि ते इल्ज़ाम आहे त हुननि करोड़ों रुपया मंथली वरितियूं आहिनि थाणनि खां, SHOs खां, पुलिस खां, ऐं हुननि जी सरपरस्ती में हलंदा रहिया आहिनि। जुआ जा ॾाई वाक़ई हलिया आहिनि। मेमपुड़ी जेतिरो हैदराबाद डिपू थी वियो हो हिकिड़े वक़्त में मंशियात जो, हुन डिपू खां पूरे सिंध में इहा सप्लाई थींदी हुई ऐं सिंध जी नसल खे तबाह कयो वेंदी। पर जंहिं बि इहो रुकरायो आहे, जंहिं बि रुकरायो आहे, असल हुननि जो इशारो हुननि दोस्तनि न आहे, त हुननि दोस्तनि खे बि जस आहे, जे देरि आहे दुरुस्त आहे, पर हुन कमु त सही कयो आहे। हाणे मंशियात रोकणु घुरिजे। नसल बर्बाद थी वई सटे में, जुआ में, ऐं मां सम्झां थो त शाहज़ेब चाचड़ खे वधीक जेके आहिनि इनिशिएटिव्स खणणु घुरिजनि, वधीक जेके स्टेप्स खणणु घुरिजनि। हैदराबाद शहर में CCTV सेफ ज़ोन नेटवर्क ठाहे वञे, जी ख़बर पए त फलाणी घिटी में छा आहे, फलाणी घिटी में छा आहे, फलाणी जाइ ते छा आहे। इहो SSP जी ज़िम्मेदारी आहे, पुलिस ऐं रियासत जी ज़िम्मेदारी आहे इहा। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई त लंजार साहब जे हवाले सां त उन ते बि इल्ज़ाम आहिनि सरपरस्ती करण जा या इन जा मंशियात जा पैसा वठण जा। ईअं ई आबिद बलोच साहब जे हवाले सां ॿुधूं पिया, उन हिकिड़ी दरख़्वास्त बि दाख़िल कई आहे त मूंखे ज़मानत ॾिनी वञे, FIA मूंखे गिरफ़्तार कंदी, हुनखे भउ आहे FIA मां। त जेकॾहिं सिंध पुलिस जे अंदरि SSP रैंक जा माण्हू अगरि इन सॼे धंधे में मुलविस हुजनि, त बाक़ी इदारे जी साख का बचे थी? ॾिसो अदा, को बि तव्हांजे घर में अगरि तव्हांजो भाउ चोर हुजे, तव्हांजो पुटु चोर हुजे, ऐं तव्हां रोज़ पैसा जमा करे कुंड में ॿेड़े रखी छॾियो ऐं हू चोरी करे वञनि, त इल्ज़ाम तव्हांजे हुन भाइरनि ते ईंदो, 4 माण्हू हुजनि त। अहिड़ी तरह सिंध पुलिस में बि कारी भेड़ूं यकीनन आहिनि, ब्लैक शिप्स आहिनि। ब्लैक शिप्स जी सफ़ाई जी ज़रूरत, हुननि सां मसइलो इहो आहे त हू जेके कारी भेड़ूं अथव न, रिढूं जेके वेठियूं आहिनि तव्हां वटि, हुननि ते पॉलिटिकल आशीर्वाद आहिनि। को फलाणे साईं जो माण्हू आहे त को फलाणे भाई जो माण्हू आहे। भाई ऐं साईं जा माण्हू जॾहिं झलजनि था
त भाई बि हरकत में अचनि था, साईं बि हरकत में अचनि था। जेके पैसा ॾियनि था अदा, हू डंके जी चोट ते पोइ उन्हनि खां पंहिंजो कमु था वठनि। पोइ खणी के SSP हुजे, DIG हुजे, SHOs हुजनि, इहो हिकु सिस्टम आहे। जेसि ताईं सिस्टम ब्रेक कोन थींदो, तव्हां नई सिंध नथा ॾिसी सघो। तव्हां ॿुधाए छॾियो मतिलबु सिंध जे नौजवान नस्ल खे तबाह करण में साईं ऐं भाई ॿिन्ही जो हथ आहे। बिल्कुलु मां चवां थो त हैदराबाद शहर में शहरी इलाइक़नि में भाइनि जो हथु आहे, ऐं इंटीरियर सिंध जेको असांजो आहे हुनमें साइन जो हथु आहे। कि साइन खे अगरि सियासत खां पाक कयो वञे त पोइ तव्हां ॾिसो त कीअं थी मंशात विकामे। मां ॾिसां थो कीअं। मां चैलेंज कयो हो अॼु खां कुझु ॾींहं पहिरीं हेड ऑफ द पुलिस खे त अदा मां कारो कोट लाहियां थो, तव्हां पंहिंजी वर्दी लाहियो, हलूं था ॾिसूं था। पर हुन भेट में ऐं अॼु जी भेट में काफ़ी फ़र्क़ु महसूसु थिए थो। जेको मंशात जो घटिताउ थियो आहे, पर इहो ख़तमु थियणु घुरिजे। हिकिड़ी नस्ल तव्हांजी तबाह थी वई, बर्बाद थी वई, आइस में मरी विया नौजवान। हाणे छा हिकिड़ी ॿी जनरेशन खे तव्हां तबाह करणु चाहियो था? ख़ुदा कंदो त मां सम्झां थो त बहितरी ईंदी। सही। अच्छा, हैदराबाद में जीअं तव्हां पहिरियां पाणी जे मसइले जो ज़िक्र करे वियो, वाक़ई पाणी जो जेको इशू आहे उहो न सिर्फ़ु हैदराबाद पर कराची ऐं हाणे त ॿियनि शहरनि में सखर में बि वॾो पाणी जो मसइलो आहे। त हिन वक़्त ताईं हुकुमरान जेकॾहिं पाणी साफ़ पाणी बि मुहैया न करे सघिया आहिनि, त उनजी जेकी हिकिड़ी वॾी मतिलबु टेन्योर आहे सियासत जो, उन ते बि खोड़ सारा सवालिया निशान आहिनि। त जेकॾहिं तव्हां माण्हुनि खे साफ़ पाणी बि नथा ॾेई सघो। हैदराबाद जे अंदरि के अहिड़ा चंद तव्हां सम्झो था मनसूबा आहिनि जेके हुकूमत हाणे जो अवाम इलेक्शन लाइ वञे त उन्हनि खे ॿुधाए सघे त असां ही कम माण्हुनि जे लाइ कराया आहिनि? माफ़ कजो त हैदराबाद में अञा ताईं अहिड़ो को ख़ासि मनसूबो न आहे जेके तव्हां मॉडर्न सिनेरियो में पंहिंजो को सुठी पेशरफ़्त पेश करे सघो था। असां शहर जे माण्हुनि लाइ इहो बहितर कयो आहे। डी पार्क ठाहियो आहे, सुठी ॻाल्हि आहे। ऑटोबान रोड त ठाहियो आहे, सुठी ॻाल्हि आहे। पर ऑटोबान ऐं डी पार्क जे इलाइक़े में सॼो हैदराबाद नथो वसे। हैदराबाद तव्हांजो शाही बाज़ार, मां उन्हनि इलाइक़नि जो ज़िक्र थो कयां जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइरनि ऐं दोस्तनि जो इलाइक़ो असांजो इलाइक़ो आहे। मां ऑन थो कयां त हैदराबाद जो उर्दू ॻाल्हाईंदड़ ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़ जो बराबरि जी बुनियादनि ते हक़ आहे। इहो डिस्क्रिमिनेशन न हुजे त कासमाबाद बहितर ठहे, ऑटोबान रोड बहितर ठहे, फ़कीरुपुर ठहे न। मां इहो थो चवां त अहिड़ी इक्वेशन हुजे हैदराबाद में, अहिड़ी माण्हुनि में तव्हां मोहबतूं क़ाइमु कयो। इहा केरु कंदी? रियासत कंदी, स्टेट कंदी, लोकल एडमिनिस्ट्रेशन कंदी। अगरि हैदराबाद शहर जो आम माण्हू जो मसइलो हुजे त हुनजी रैली निकिरे कासमाबाद मां, ऐं कासमाबाद जे माण्हू जो मसइलो हुजे त लतीफ़ वाजा असांजे भाई साहिब आनंद उहो हुननि जे हक़ में अची थी ॻाल्हाइनि। पर उहो केरु कंदो? उहो तव्हांजो मेयर कंदो, उहो तव्हांजो कमिश्नर कंदो, तव्हांजी इंतिज़ामिया कंदी। बदबख़्ती सां उहा शइ न आहे जेका थियणु घुरिबी आहे। अच्छा बाब साहब, हैदराबाद में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जा नौजवान अची उते रहनि था ऐं तालीम जे हवाले सां जाम शोरो हैदराबाद गॾिया पिया आहिनि, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ बि उते आहिनि। अवां छा पिया सम्झो त जेकी नौजवान हैदराबाद जा नौजवान या सॼी सिंध जा नौजवान, उन्हनि जे लाइ जेको सिंध सरकार खे करणु घुरिजे हा उहो नौजवाननि जे लाइ थियो आहे? छो जो अॼुकल्ह नौजवान असां ॾिसूं था फ्रस्ट्रेशन जो शिकार आहिनि, डिप्रेशन जो शिकार आहिनि, मुल्क खां ॿाहिरि वञनि था, को अवेयरनेस ॾियण जे लाइ तयारु न आहे, को उन्हनि जो भरझलो थियण लाइ तयारु न आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारे मामले में तव्हां पाण रोडनि ते हुया नौजवाननि सां गॾु बीठा, त नौजवान जो छा थींदो? छा था मां सची ॿुधायां, सिंधी नौजवान जो जहिड़ो मुस्तक़बिल हिन हुकूमत में कारो मुंहुं कयो अथनि, जहिड़ी तबाही हींअर हिननि कई आहे मां न ॾिठी। मां तव्हांखे बिलीव कयो, मां हींअर सिंध पब्लिक सर्विस कमीशन स्टूडेंट सां मां जॉइन थियो हुउसि हुननि जी तहरीक में। तव्हां बिलीव कयो सनाउल्लाह, हू असांखां वधीक होशियारु आहिनि, तव्हां खां मूंखां वधीक क़ाबिल आहिनि। हुननि शेख अयाज़, बुले शाह, फैज़, अहमद फराज़ मूंखां वधीक, तव्हां खां वधीक ॼाणनि था। बदकिस्मती इहा आहे त तव्हां नौजवाननि खे का बि अहिड़ी शइ न ॾिनी आहे कि जेका हू पंहिंजी बिल्डिंग कैपेसिटी करे हू अॻियां वधनि। नौजवान तव्हांजो जॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन इम्तिहान में वञे थो, हुनखे ख़बर आहे त हीउ वॾेरे जो पुटु, MP जो पुटु, MNA जो पुटु, वज़ीर आला जे मुशीर जो भाउ पुटु, भाणे जो नौकिरी हिन खे मिलंदी। उहो तव्हांजे अॻियां रिज़ल्ट आहे CC 24-25 जेको आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो, उन तबाही करे छॾी आहे। ऐं अञा ताईं अहिड़ी का शइ न आहे। पर हिन ते अगरि बिलावल भुट्टो साहिबु जेको पाण खे यूथ जो पंहिंजे पाण खे लीडर थो सम्झे ऐं चैम्पियन थो चवे डेमोक्रेसी जो, हू जेकॾहिं को रोल प्ले करणु चाहे हा त 17 साल वॾा हुआ। हाणे त जेको आहे मां सम्झां थो त आख़िरी राउंड आहे, ऐं हुन आख़िरी राउंड में छा था कनि उहो हुननि खे सोचणु घुरिजे। इहो ई सबबु आहे त खोड़ सारा नौजवान जेके आहिनि पोइ उहो ग़लति ट्रैक ते लॻी वञनि था। तमामु घणा ईअं खणी चइजे त ॿाहिरनि माण्हुनि जे चवण ते बि लॻी वञनि था, मुख़्तलिफ़ हरकतूं तव्हां वञो, जंहिंसां सिंधो नौजवान नस्ल बि। तव्हां पासपोर्ट ऑफिस हलिया वञो कराची ऐं हैदराबाद जे, हुते तव्हां रेशो पुछा कयो त हुन पासपोर्ट ऑफिस में वधि में वधि पासपोर्ट केरु थो ठाराए? वधि में वधि पासपोर्ट तव्हांजो नौजवान सेक्टर थो ठाराए, जंहिंजी उमिरि जेका आहे 24 सालनि खां 30 सालनि जे विच आहे। हू
मुल्क चाहे थो त असां इहो मुल्क छॾे हलिया वञूं, असां कैनेडा वञूं, अमेरिका वञूं, तुर्की वञूं, असां वञी हुते पंहिंजी पनाहूं वठूं, हुते जी बिज़नेस कयूं, हिते हुननि खे को फ्यूचर नज़र नथो अचे। जेके रियासत खे हुननि खे सहूलियतूं ॾियणु घुरिजनि, कारोबार ॾियणु घुरिजे, इज़त नफ़्स ॾियणु घुरिजे, उहो रियासत जी ज़िमेदारी आहे। फंडामेंटल राइट्स जेके आहिनि उन्हनि खे रियासत मतिलबु इन जी ज़िमेदारी बैड गवर्नेंस ते अचे बिल्कुलु अचे थी, जंहिंजी ज़िमेदार सिंध हुकूमत आहे। मां हींअर बि चवां थो इन ॻाल्हि ते। सही। अच्छा, हाणे अचूं था, हिकिड़ो प्रोग्राम हले पियो सिंध जे अंदरि, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हले पियो, ठीकु ठाकु बजट आहे। सम्झो त इन प्रोग्राम सां का इम्प्रूवमेंट आई आहे, आम माण्हू जेके औरतूं आहिनि ॿहिराड़े जूं, उन्हनि खे को फ़ाइदो मिलियो आहे, उहे स्टेबल थी सघियूं आहिनि इन सपोर्ट खां पोइ? तव्हां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां ऐं मुंहिंजे एज में बेनज़ीर भुट्टो इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको हुननि ठाहियो आहे, छा उहो समूरो हुननि राइटेस्ट माण्हुनि खे पुॼे थो, ग़रीबनि खे पुॼे थो, जिन खे उहे हक़दार आहिनि? ई न आहे। तव्हां माण्हुनि खे पिनायो पिया। तव्हां कॾहिं 13,000 था ॾियो, कॾहिं 12,000, पोइ मायूं वञी लाइननि में लॻियूं वञनि, पोइ लठियूं खाइनि थियूं, पोइ मायूं किरनि थियूं, का बेहोश थिए थी, के मथो फाटे थो। इहा बदबख़्ती आहे। तव्हां प्रोग्राम शुरू कयो, सिंध जे माण्हुनि खे रोज़गार ॾियो। तव्हां माइक्रो फाइनेंसिंग जा तव्हां इदारा ठाहियो, हुन नौजवाननि खे चओ त बिना सूद जे तव्हांखे असां हीअ शयूं ॾियूं था। तव्हां सिलाई मशीन जी इंडस्ट्री ठाहियो। तव्हां वटि हैदराबाद में मां तव्हांखे चूड़ी जी इंडस्ट्री आहे, तव्हां छो नथा चूड़ी जी इंडस्ट्री खे तव्हां फ़ाल कयो ऐं माण्हुनि खे पैसा ॾेई बिज़नेस प्रमोट कयो? तव्हां वटि अजरक जी हालात सईदाबाद वारे बेल्ट में तमामु वॾी अजरक जी माण्हुनि में स्मॉल इंडस्ट्रीज़ आहिनि, उहा हाणे रहियूं कोन। हाणे तव्हां जॾहिं इहो तव्हां हाणे माण्हुनि खे पिन जे घोड़े ते तव्हां सवार कयो आहे त हीउ बेनज़ीर भुट्टो इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे। बाबा, हीउ बेनज़ीर भुट्टो इनकम सपोर्ट प्रोग्राम खे तव्हां पंहिंजी पॉलिटिकल इलेक्शन में त हिकिड़ो मॉडरेट कॉन्सेप्ट ॾेई तव्हां खटे सघो था। बाक़ी मां नथो सम्झां त सिंध जे आम माण्हुनि जो दिलि को बेनज़ीर भुट्टो इनकम सपोर्ट प्रोग्राम खां त खटे सघो था। बसि हिकिड़ो आहे त पिन जे घोड़े ते माण्हू सवार आहिनि, हुननि वीचारनि जे लाइ तव्हां कुझु करण लाइ तयारु न आहियो। सही। अच्छा, ॿियो वाप साहब, सिंध जे माण्हुनि खे 28 तरमीम ते वॾा ख़दशा आहिनि, जेके शयूं सोशल मीडिया ते अचनि पियूं या कुझु शयूं मीडिया ते डिस्कस थियनि पियूं, त छा वाक़ई कोई 28 तरमीम अचे पई ऐं उन सां को सिंध खे नुक़सानु? ॾिसो, मां बि ॿुधां पियो त 28 तरमीम अचे पई हिकिड़ो तमामु वॾो गोड़ आहे त 28 तरमीम। ॾिसो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, 26 ऐं 27 तरमीम जॾहिं आंदी वई त असां पहिरीं पे चयोसीं त तव्हांजे पीका एक्ट में, जॾहिं पीका एक्ट ईंदो, सहाफ़ी बिरादरी जेका आहे उहा कमज़ोर थींदी, हुननि जे मथां केसिस थींदा। आंदो छो 26 तरमीम 27 छो आंदो? जुडिशरी साइड जेका आहे हुन में जजिस जी एलिवेशन शफ़ाफ़ कोन थींदी। तव्हां सियासतदाननि जे ज़रिए, पार्लियामेंटनि जे ज़रिए जज खणी ईंदा, उहो के वॾेरे जो, को पीर जो, को मीर जो, के सैयद जो, के शाह जो, के फलाणे जो, के फलाणे जो, भाउ भेण भाइटियो सेक्रेटरी हूंदा। अच्छा आहे, अॼु हुनजो नतीजो इहो थियो त जुडिशरी कमज़ोर थी आहे। बिल्कुलु मां इक़रार थो कयां त 26 ऐं 27 तरमीम खां पोइ पाकिस्तान जे आइन में इहे 2 शिकूं अचण खां पोइ, इहे तरमीमूं अचण खां पोइ, तव्हांजो मुल्क जो आइन ऐं तव्हांजे मुल्क जी जेका जुडिशरी आहे उहा ओतिरी एतिरी मज़बूत न आहे त जेतिरी माज़ी में हुई। हाणे तव्हांजा जे जजिस अपॉइंट थियनि था उहो तव्हांजे अॻियां आहिनि। कोर्टनि जो जेको हाल आहे उहो तव्हांजे अॻियां आहे। मॉडर्न कोर्टनि जो जेको हाल आहे तव्हांजे अॻियां आहे। मां हुते छा ॻाल्हायां? हा, 28 तरमीम ॿुधायो वञे थो सिंध जे वसीलनि ते, सिंध जे मादियात ते, सिंध जे पाणी ते को हुननि जो कब्ज़ो करण जो इरादो आहे त सिंध कंहिं सूरत में अहिड़ी तरमीम क़बूल न कंदी। 28 तरमीम खे सिंध पंहिंजे मथां हिकिड़ो वार सम्झंदी, जंहिंमें तव्हां नौजवाननि खां अगरि तव्हां इहो हरकत कंदो त जेके 18 साल जो राइट ऑफ वोट आहे उहो 25 साल ते खणी वेंदो त नौजवान चुप करे वेही रहंदो। ॾिसो, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, सिंधी माण्हू साइकोलॉजिकली मजमूई तौर ते पंहिंजे पाणी ते, पंहिंजे दरिया ते, पंहिंजे वतन ते, पंहिंजी ॿोली ते, पंहिंजे तमदुन ते कंहिं बि सूरत में कंप्रोमाइज़ करण लाइ तयारु न आहे। इहो तव्हां प्रीवियसली ॾिठो त बबलो तव्हांजे अॻियां आहे। तव्हां भले वकीलनि ते तव्हां पाबंदी लॻाए छॾियो, तव्हां फ़ैसिलो ॾेई छॾियो त को वकील तहरीक, को वकील, को सहाफ़ी, को कलमकार एहतजाज न कंदो। पर जॾहिं सिंध ते को ॾुखियो वक़्तु आयो त यादि रखिजो, सभिनि खां पहिरीं सिफ़े अवल में असां वकील हूंदासीं। असां पाकिस्तान खे ठाहियो बि हिकिड़े वकील हो, पाकिस्तान खे बचाइण जी ज़िमेदारी बि असांजे मथां आहे। त लिहाज़ा कंहिं सूरत में कहिड़ी ख़ुशफ़हमी में न रहे त 28 तरमीम त आणे छॾंदो ऐं असां बिल्कुलु ख़ामोशी सां चुप जो रोज़ो रखी वेही रहंदासीं, कोन थींदो। आख़िर में जेकॾहिं हिकिड़ो हैदराबाद में रिसेंटली वाक़ियो पेश आयो,
मारिया सारियो वारो वाक़ियो ऐं सोशल मीडिया जी ज़ीनत रहियो ऐं सभिनी असां बि ख़बरूं हुन हवाले सां रिपोर्ट कयूंसीं। आख़िर छा पस मंज़र आहे वाक़ई जो बाद में इहे शइ बि साम्हूं आयूं पे कोई वकीलनि जो को पाण में तकरार आहे, उहे शयूं को हथकड़ी लॻाइण वारो मामिलो, हक़ीक़त आहे छा न वाक़ई? मारिया सारिया खे वीचारी खे मारिया सारिया सां हज़ारो इख़्तिलाफ़ात पंहिंजी जाइ ते, पर मारिया सारिया खे मीडिया ठाहे छॾियो आहे पिंकी 2। उहा पिंकी त मुलविस हुई शयुनि में, पर हीअ पिंकी न। ॾिसो थियो ईअं आहे त मारिया सारियो साहिबा सां मूंखे हज़ारे इख़्तिलाफ़ात हुआ जॾहिं डॉक्टर फ़ारूक लंजार जी तहरीक हली पे ऐं हू वकीलनि जे ख़िलाफ़ हो ऐं असां वकील सरापा एहतजाज हुआसीं। 1.5 महीनो मुस्तक़िल बुनियादनि ते असांजो कोर्ट बंदि हुयो। कुझु बाज़मीर वकील हुआ जेके चाहींदा त फ़ारूक लंजार हिकिड़ो बददिमाग़ SSP हो, हिकिड़ो बेवकूफ़ SSP हो जंहिं सम्झो ई कोन त आउं वकीलनि सां ठा करे वठां, असांखे हैदराबाद शहर में रहणो आहे। हुन माॻी वकीलनि जी वेतर बेइज़ती कई। हुन में कुझु वकील धुरियूं बि मुलविस हुयूं, कुझु वकील लीडर बि हुन में मुलविस हुआ जेके ज़िया लंजार साहब खे ऐं फ़ारूक लंजार साहब खे लॉलीपॉप हिकिड़ा ॾींदा हुआ ऐं वकीलनि खे चवंदा तव्हां सां गॾु। ऐं नतीजे में तव्हां ॾिठो त हैदराबाद में आमिर वड़ाइच अची वियो ऐं हैदराबाद में KB लगारी, फैसल मुग़ल, कुझु दोस्त हुआ जिन वकीलनि जी हुरमत खे बहाल रखण लाइ हुननि जी जेको वकीलनि जी इज़त नफ़्स आहे, पोइ आख़िरकार नेठि उहो SSP खे टपड़ विड़ायूं। हुन में मारिया सारियो साहिब जो बि हिकिड़ो वॾो किरदारु हो। मां त हुन सां न ॻाल्हाईंदुसि। मारिया सारियो सां जेको थियो आहे उहो हुनजो डिपार्टमेंटल एक्शन आहे। डिपार्टमेंट हाणे जाॻियो आहे, इहो शाहज़ेब चाचड़ जाॻियो थो। पहिरीं SSP सभु सुता पिया, हुननि हिकिड़े SSP हिन खे 17 पेजिस ॾिना, ह्यूमन राइट्स, 17 पेजिस, जंहिंमें ह्यूमन राइट्स जी इंचार्ज इहा हुई, तव्हांजी जेको वुमेन प्रोटेक्शन जी इंचार्ज इहा हुई, PSO तव्हांजी इहा हुई, प्रोटोकॉल ऑफिसर इहा हुई, डॉक्टर फ़ारूक लंजार ऐं प्रीवियस जेके SSPs हुआ हुननि त कसीदा पे पढ़िया त हिन जहिड़ी माई आयरन लेडी कोन्हे। पोइ हुन आयरन लेडी जो हशर इहो कयूं त हुन आयरन लेडी खे मां ओॾी महिल के वाक़े ते हैदराबाद में मंज़ूर खोखर साहब जे घर में इनलीगल रेड लॻो पुलिस जो, तमामु वॾा नाथो आहिनि, त मां वियुसि SSP साहब वटि कुझु दोस्तनि सां गॾिजी। असां हुते वेठा हुआसीं, शाहज़ेब चाचड़ साहब हुन मैटर खे हल कयो, मां थैंक्सफुल आहियां हुननि जो। हुते इहो मसइलो थियो त खदड़ा फ़क़ीर एहतजाज पे कयूं त शाहज़ेब हुननि खे सॾाए उन्हनि खे वरी प्यार सां सम्झायो, हलिया विया। पोइ वरी हू खदड़ा फ़क़ीर अची विया, हुननि कपिड़ा वपड़ा हुते लाहे पंहिंजा अची एहतजाज कयूं। पोइ हुन मारिया सारियो साहिबा सां निकिरी चुकासीं। मतिलबु पहिरियां डिस्कशन थी SSP साहब सां, बिल्कुल थी। SSP हुननि खे कन्विंस कयो, हुननि चयो त मारिया सारियो हमारी जो है लीडर है, आप उसको लेके आए। भाई मैं तुम्हारा लीडर हूँ, मैं तुमसे डायरेक्ट हूँ, शाहज़ेब चाचड़ चयनि। पोइ हू न मञा। को टेलीफोन कॉल हुई जेका विच में कनेक्ट पे थी बिटवीन खदड़नि फ़क़ीरनि जे ऐं हुननि खे। बहरहाल मारिया सारियो साहिब गिरफ़्तार थी। मूंखे गिरफ़्तारी ते हुनजो को ॾुख न आहे, हुननि जो डिपार्टमेंटल एक्शन हुन कयो। हिकिड़ी शइ ते ॾुख आहे त मारिया सारियो सिंध जी न्याणी हुई, कंहिंजी धीउ हुई, कोर्ट में हू मज़लूम हुई। जॾहिं FIR कटिजी वई, गुनाहगार हुई न हुई, इहो कोर्ट फ़ैसिलो कंदो, जजिस फ़ैसिलो कंदा। पर इहा कहिड़ी शराफ़त हुई, इहो कंहिं सूरत में इहा शइ क़बूल ई नथो करे सघिजे को बि बाज़मीर इंसान त को मर्द SHO जे हथां के वकील जे चवण ते तव्हां हुनखे हथकड़ियूं लॻारायो। मां हिन जी कल्ह बि मज़म्मत कई, मां अॼु बि मज़म्मत कयां थो ऐं जेसि ताईं मां सम्झां थो त हुन वकील साहब खे शर्म अचणु घुरिजे आहे। हुनखे इहो सोचणु घुरिजे आहे त हीअ न्याणी आहे, ठीकु आहे, हींअर कैदी आहे, मुल्ज़िमा आहे हिकिड़ी, असां हुनखे कहिड़ी तरह हुनजी एम्ब्रेसमेंट कयूं था, बेइज़ती कयूं था। एतिरे हद ताईं त मां मारिया सारियो सपोर्ट कयां थो। बाक़ी मारिया सारियो साहिबा पंहिंजे दौर जी डॉन हुई। अच्छा, हुन जे हुकुम खां सवाइ SSP ऑफिस में पतो न हिलंदो हो। हुन हैदराबाद में हुन जेको इस्तक़बाल करायो एलियान हैदराबाद, कुझु पुलिस जा चमचा ऐं टाउट घटि करे जेको फ़ारूक लंजार जॾहिं आयो हो ऐं पंहिंजी मोकल तां वापसि जॾहिं वकीलनि जो झेड़ो थियो त हलियो वियो मोकल ते, इस्तक़बाल मारिया सारियो करायो ऐं कुझु चमचनि SHO चयो भाई हम तो रिज़ाइन कर रहे हैं, आज ये वकील हमारे थाने में घुस आए, कल थपड़े मारेंगे। हुन प्लानिंग में मारिया साहिबो मुलविस हुई। पर हाणे छा आहे, हाणे त तव्हांखे इहो सोचणु घुरिजे त जिन वकीलनि मारिया सारियो खां फ़ाइदा वरिता, जिन इंडस होटल में उनखां मानियूं खाधियूं, दावतूं खाधऊं, SSP हैदराबाद हुन वकील खे या हुन सहाफ़ी खे जो 10 रुपये फ़ोन कोन हो, 100 रुपये फ़ोन हो, iPhone ॾिना विया, मोबाइल फ़ोन ॾिना विया, iPhone ॾिना विया। मां त रिकॉर्डेड चवां थो, मारिया सारिया ॾियारियो SSPs खां। गाॾियूं ॾिनी वियूं, मोटरसाइकिल हिकिड़े माण्हू जी चोरी थींदी, खटारो हुनखे नई गाॾी मिली वेंदी, उहा मारिया साहिबा ॾियारंदी। हुन वकीलनि ते जिन ते थोरा कया उहे वकील किथे ग़ाइबु थी विया। मां त हुननि जो सोचियो पे,
हालांकि हिन में वकीलनि जो को रोल ई कोन्हो, हुन कुझु वकीलनि लाइ ॻाल्हि कई हूंदी, ईअं त सहाफ़ी बि कुझु ख़राबु हूंदा, कुझु तव्हांजा पुलिस ऑफिसर बि ख़राबु हूंदा, हर समाज में पाड़े में बि कुझु माण्हू, कम्यूनिटीज़ में बि कुझु माण्हू ख़राबु हूंदा आहिनि, पर मारिया सारे असां धोखो कयो आहे पंहिंजनि, पर मारिया सारे खे वरी बचाइण लाइ जेके मैदान ते निकितो उहो निकितो आहे। सुमेर ज़मान मेमण कराची जो वकील हैदराबाद अची पहुतो आहे, अशफाक ख़ास के लिए इहा संगत पहुती आहे, मक़सूद सुमरो पहुतो आहे, ज़ुल्फ़कार थेबो पहुतो आहे। हुननि जी बार जे हुन रेज़ोल्यूशन खां बग़ावत कई आहे। हुननि चयो त असांखे कंहिं बि सूरत में हिन न्याणी खे, सिंधी न्याणी आहे, असां साथ ॾींदासीं, पुलिस वञी पंहिंजी कार्रवाई करे। त मां सम्झां थो त पुलिस खे पंहिंजो क़िबलो दुरुस्त करणु घुरिजे। हुननि में जेके कारी रिढूं आहिनि उहे मारिया सारे शेप में हुजनि या ॿियूं टियूं जेके मथे वेठियूं आहिनि, जिन वटि हर मर्ज़ जी दवा आहे, हुननि मर्ज़ जी दवाउनि खे हू बि का दवा ॾियनि त हू ठीकु थी वञनि। मतिलबु मां सम्झो पिया त पुलिस जे सिस्टम में अञा ॿिया बेड़ा किरदार आहिनि, जेके 17 जी चार्ज तव्हां ॿुधाई, ज़ाहिर आहे 17 चार्ज हिकु माण्हू खे ॾियणु त अदा अजीब आहे। पुलिस जे सिस्टम में हिकिड़ो कॉन्स्टेबल जेको आहे एसएचओ खां वधीक पावरफुल आहे। CIA सेंटर में असलम लांघा DSP हूंदो, तव्हांखे यादि हुजणु घुरिजे, नालो ॿुधायो। पर असलम लांघा खां वधीक हुते ॿ हिकिड़ा पटेवाला हूंदा, जंहिंजे चवण ते माण्हू छॾिया वेंदा, जेके माण्हू हुननि खां करे वेंदा। इहो सिस्टम आहे। पोइ इहा बदबख़्ती आहे असांजी, जेको असां उन सिस्टम खे चैलेंज नथा कयूं। कुझु माण्हू ॻाल्हाइनि था, कुझु नथा ॻाल्हाइनि, कुझु खे थ्रेड्स था मिलनि, ऐं हर माण्हू जुरत ऐं दिलेरी जो मुज़ाहिरो नथो करे। पर मुंहिंजो हिकिड़ो ईमान आहे, हिकिड़ो यकीन आहे, ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे मौला जे हथ में आहे, इज़त ऐं ज़िलत सभु मुंहिंजे रब जे हथ में आहे। जेका राति तव्हांजी क़बर में लिखियलु आहे तव्हांखे उहा मिलंदी। तव्हां हक़ ऐं सच ते बीठा रहो, इहो ई हुसैनियत जो रस्तो आहे। बसि हिकिड़ी शइ आख़िर में बि इहा त ॿुधण में अचे थो हैदराबाद में हिकिड़ो SHO बि ॾाढो पावरफुल आहे, जंहिंखे को MNA MP बि नथो हटाए सघे, न SSP थो हटाए सघे। हाणे हैदराबाद में हिकिड़ो SHO पावरफुल कोन थो। हाणे हैदराबाद में मुख़्तलिफ़ SHOs पावरफुल अथव, जंहिंजा ABCD सां रस्ता जुड़नि था, ऐं उहो वरी पंहिंजे SSP खे बि कोन था खंघनि। का ॻाल्हि थिए थी त उहो SSP जी हाउज़िस में कंप्लेन थिए थी। तव्हां ॾिठो हैदराबाद में गुज़िरियल ॾींहंनि ते हिकिड़ो झेड़ो थियो ॿिनि हाउज़िस में। हिकिड़ो हाउस हिन पास थियो, मां त ॿई हाउज़िस में ज़िंदगी में कॾहिं कोन आहियां, न को मुंहिंजी हुननि सां कॾहिं कचेरी थी आहे, न को मां मिलियो आहियां, पर ॿिनि हाउज़िस जे झेड़े में कीअं तो रातो राति SSP ट्रांसफ़र थिए, ऐं पोइ कीअं नओं SSP थो अचे, पोइ कीअं हू जेको SHO हो हुन पंहिंजी कमांड कई। पर हैदराबाद शहर खे मंशियात खां पाक करण जी ज़रूरत आहे। हैदराबाद शहर मां जुआ जा अॾा ख़तमु कराइण जी ज़रूरत आहे। हैदराबाद शहर में नौजवाननि खे आइस जहिड़े मुज़र जेको ख़तरनाक नशो आहे हुन खां बचाइण जी ज़रूरत आहे। हुन में समाज जे हर फैक्टर खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। छो न उहो पुलिस वारो हुजे, छो न उहो सहाफ़ी हुजे, छो न उहो वकील हुजे, जेसिताईं पंहिंजे पंहिंजे हिसे जी लाट न ॿारींदो तेसिताईं सोसाइटी बहितर कोन थी सघे। ठीकु आहे बाबा साहब, वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच।